नाज़नवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के मसूपुरगड़ी में खबर ॾींदा तालुका हैदराबाद बेराड़ी जे यूसी बरहाम जे ॻोठ होत मीरजत में रोलू कुतन बुढ़ड़ी बेवा औरत के ॾाढे शदीद ज़ख्मी करे विधो है। जॾहिं त मज़ाहमत में औरत जी बांह पिण भॼी पई है। उन हवाले से बेवा औरत मिसमात कस्बानो ज़ाल हुसैन मीरजत उम्र 60 साल मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ जे रोलू कुतन ॾाढे ज़ख्मी करे विधो है। जॾहिं त बांह पिण भॼी पई है। हिन ॿुधायो त बेवा ग़रीब औरत यूसी जे ऑफिस में वयसि त उनखे सदाई वांगे तालो लॻल हो। राउकी थाने ते दांह खणी वयसि त उन्हनि हिकु बि न ॿुधी ऐं को बि दाद फरियाद न कयो ऐं वापसि मोटाए छॾियो। हिन चयो त खुदारा बल्दियात खाते जो सूबाई वज़ीर मुंहिंजी दाद फरियाद ॿुधी इलाज कराए इंसाफ़ करे। ॿिए तरफ़ यूसी सेक्रेटरी महीननि खां गायब आहे, जंहिं करे कारोबार ठप बणियल हिते यूसी में रोलू कुत्ता इलाइक़े वासियुनि लाइ खून ख्वार बणिजी विया आहिनि। पर यूसी सेक्रेटरी ऑफिस में अचण छॾे ॾिनो आहे ऐं न वरी कुत्ता मार मुहिम शुरू कई वई आहे, जंहिं करे हिते कुतनि ॾाड़नि जो तइदाद वधण लॻो आहे। जॾहिं त रोलू कुतनि रोडनि रस्तनि ते बि डेरा ॼमाए छॾिया आहिनि, जंहिं करे मासूम ॿार बुढ़ा बि ख़ौफ़ हरास में वरतल आहिनि। हितां जो यूसी सेक्रेटरी बजट न हुअण जो बहानो ॼाणाए करे कुत्ता मार मुहिम शुरू न कराए सघियो आहे ऐं संदसि ऑफिस जो कारोबार पिण ठप बणियल आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।